नाज़िर चक वेझो हथियारबंद नौजवान की गोली हणी क़त्ल कर छॾियो आहे। तफ़सील मालूम कथा निसार जागीरानी खां। जी निसार। जी बिल्कुल, चक जे कच्चे वारे इलाइक़े ॻोठ बाज़ार कुर्सी जतोई में कुर्सी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि करीमन कुर्सी ऐं गुलाम नबी कुर्सी में हलंदड़ खूनी तकरार सां गुलाम नबी कुर्सी धुर जे हथियारबंदनि हमलो करे करीमन कुर्सी धुर जो नींगर जेको आहे ज़हूर अहमद पुट अलीगंज कुर्सी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। क़त्ल थियल ज़हूर अहमद जो लाश जेको आहे हिन वक़्तु वाक़े वारे हंधि पयल आहे। ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ तकरार तां अॼु क़त्ल थियल नींगर समेत जेको ॿिन्ही धुरनि जा जेके 4 उहे क़त्ल थिया आहिनि, जंहिंमें गुलाम नबी धुर जा एहसान ऐं गुलाम मुर्तज़ा, जॾहिं त करीमन धुर जा अॼु ज़हूर अहमद ऐं राज़ी कुर्सी जेके आहिनि उहे क़त्ल थिया आहिनि। पर बचियल भयो पुलिस राब्तो कंदे ॿुधायो त क़त्ल थियल जो जेको लाश आहे उहे थोरी देरि में पंहिंजी तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ चक अस्पताल मुंतक़िल कंदासीं। जी निसार, महिरबानी।